कौमी असेंबली में पीटीआई जो वजूद ही खत्म थी वियो। इलेक्शन तरमीमी एक्ट बाबत कौमी असेंबली के स्पीकर के इलेक्शन कमीशन के खत खां पोइ कौमी असेंबली सेक्रेटरीट नई पार्टी पोजीशन जारी करे छॾी। नई पार्टी पोजीशन में पीटीआई के समूरन 80 मेंबरन के सुन्नी इत्तेहाद काउंसिल जो मेंबर ज़ाहिर किया वियो। मुस्लिम लीग नून जूं 110, पीपी 69, एमक्यूएम 22 सीटूं, काफ लीग 5, आईपीपी 4, मुस्लिम लीग ज़िया, बीएपी और नेशनल पार्टी जो कौमी असेंबली में एक मेंबर। मखसूस सीटन वारे मामले ते इलेक्शन कमीशन जो इजलास जारी। चीफ इलेक्शन कमिश्नर की सदारत हेठ इजलास में इलेक्शन कमीशन मेंबर, सेक्रेटरी और कानूनी टीम शरीक। इजलास में मखसूस सीटन वारे मामले ते सुप्रीम कोर्ट के हुक्म ऐं कौमी असेंबली के स्पीकर के खत जो जायज़ो वरितो पियो वञे। सिंध असेंबली के स्पीकर मखसूस सीटुन बाबत इलेक्शन कमीशन के खत लिखी छो। खत में चयो वियो आहे त आज़ाद मेंबर सियासी पार्टी में शामिल थी वने तो ॿीहर पार्टी तब्दील नथो करे सके। पार्लियामेंट में कानून साज़ी तहत अदालत के फैसले ते अमल मुमकिन ना है। इलेक्शन कमीशन कानून की रोशनी में पंहिंजी जिम्मेवारी पूरी करे। नाअहली बदनज़मी ते सूबा इलेक्शन कमिश्नर सिंध समेत 3 अमलदार मअतल। नोटिफिकेशन जारी। चीफ इलेक्शन कमिश्नर नोटिस वठंदे सूबा इलेक्शन कमिश्नर सिंध शरीफुल्लाह इलेक्शन कमीशन सिंध के डायरेक्टर एडमिन अजहर हुसैन टावरी के 4 महीनन लाइ मअतल करे छॾियो। इलेक्शन ऑफिसर कराची खुदाबख्श के भी मअतल कयो वियो। वफाकी काबीना सुप्रीम कोर्ट प्रैक्टिस एंड प्रोसीजर ऑर्डिनेंस 2024 की मंजूरी दे छड़ी। वफाकी काबीना की मंजूरी का पोइ सदर आसिम जरदारी तरफा प्रैक्टिस एंड प्रोसीजर तरमीमी ऑर्डिनेंस की जल्द मंजूरी जो इम्कान। सदर की सही का पोइ ऑर्डिनेंस के कानूनी हैसियत मिली वेंदी। ऑर्डिनेंस से सुप्रीम कोर्ट में केस मुकर्रर करण के हवाले से चीफ जस्टिस जा इख्तियार वधी वेंदा। चीफ जस्टिस, सीनियर जज और चीफ जस्टिस तरफा मुकर्रर कल जज केस मुकर्रर करे सघंदा। पीटीआई के लाहौर में जज से बाबत दरख्वास्त न बुधण जोगी करार दींदे रद। दरख्वास्त गुज़ार रैली की इजाज़त लाइ लाॻापियल फोरम से राब्तो न कयो। हसास इदारनि की रिपोर्ट की रोशनी में जलसे की इजाज़त न ॾिनी वई आहे। ताज़ो इस्लामाबाद में पीटीआई के थियल जलसे में अखबारनि जूं तकरीरूं रिकॉर्ड जो हिस्सो आहिनि। जलसे में अदलिया ऐं रियासत मुखालिफ़ तकरीरूं कई वयूं। सरकारी वकील जा अदालत में दलील। लाहौर हाई कोर्ट डीसी की शाम ताईं जलसे की इजाज़त बाबत फैसलो करण जो हुक्म ॾेई छॾियो। सिंध हाई कोर्ट जो गुम थियल शहरिन जो पतो न पवण ते जांच इदारनि जी रिपोर्टन ते बेइत्मीनानी ऐं कावड़ जो इज़हार। शहरिन की आज़ादी ते का सौदेबाज़ी न कई वेंदी। आइन ज़मानत ॾिनी आहे। रिवायती रिपोर्ट्स तैयार करे अवां अदालत के मुतमईन नथा करे सघो। जस्टिस नेमतुल्लाह फुलपोटो की जांच ऑफिसर के छंड। जेआईटी और टास्क फोर्स जा इजलास थी चुका आहिनि। जांच ऑफिसर मुतासिर खानदान की माली सहकार की मंजूरी मिली चुकी है। सरकारी वकील सिंध हाई कोर्ट में पढ़ी वसीर इसाक डार से नायब वजीर आजम तौर मुकर्ररी खिलाफ दरख्वास्त बुधणी। अदालत दरख्वास्त गुज़ार के वकील के मुखातिब थींदे चयो त दस्तावेज़न खां अदालत नोटिस जारी न कंदी। पहिरियां अदालत के मुतमईन करियो, पोइ कार्रवाई ते वधाई वेंदी। अदालत दरख्वास्त बुधणी 2 हफ़्तनि लाइ मुलतवी करे छॾी। कायदे अवाम शहीद जुल्फकार अली भुट्टो के पुट शहीद मीर मुर्तज़ा भुट्टो की अज 28वीं वरसी मल्हाई पई वञे। पीपल्स पार्टी और पीपी शहीद भुट्टो पारा नव देरो में गड़ी खुदाबख्श भुट्टो में कुरान ख्वानी इज्तिमाई दुआ घुरण बैदि शहीदन की मज़ारनि ते हाज़िरी भरे भेटा पेश कई वई। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त शहीद मीर मुर्तज़ा भुट्टो
उसूल पसंद अगवान हो हुन कॾहिं बि पंहिंजे क़दरुनि ते सौदेबाज़ी न कई। शहीद मुर्तज़ा भुट्टो जी लेगेसी इहा रोशनी आहे जेका ज़ालिम ऐं नाइंसाफ़ी ख़िलाफ़ असांजी जिदोजहद में रहनुमाई करे थी। बलोचिस्तान के इलाके बंदरवेचो ट्रक ऐं मज़दा में टक्कर 18 ॼणा ज़ख्मी सिविल अस्पताल कराची मुंतकिल। ज़ख्मी में ऑटो ऐं ॿार भी शामिल। मुसाफ़िर बस पंजकोर खां कराची अची रही हुई। झलमथी बरसां कारे इल्ज़ाम हेठि आयल नौजवान जो भाउ क़तल। ॻोठ सारगानी में बुढ़ो खान सारगानी मक्सी के गोलियुनि जो खाद बनायो वियो। वारसनि जो चवणु आहे त कारे इल्ज़ाम हेठि आयल नौजवान पारां फ़ैसिले में न वञण करे जवाबदारनि संदसि भाउ खे क़तल कयो आहे। वाही पांदी में जड़े दौरान कत्ल थियल औरत जो केस दाख़िल न थियण ख़िलाफ़ थाणे अॻियां धरणो जारी। एहतजाज कंदड़नि जो चवणु आहे त फड़ी जवाबदारनि जी धुड़बड़ियल आहे। औरत जो कत्ल केस दाख़िल करे जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वञे।